अस्सलामुअलैकुम दोस्तों, माया तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों, जलाल चांडी जो एक बेहतरीन कलाम तव्हांजे लाइ खणी आया आहियूं, जेको सूफ़ियाना कलाम आहे ऐं उन जा कुझु ॿोल इहे आहिनि इन कलाम जा त 15वीं सदी हले पई, गरम हवा हले पई ऐं चारों तरफ़ मारा मारी आहे। दोस्तों, अहिड़े क़िस्म जा सजन वगे सोनो जो सो करे बोलन इन कलाम जा ऐं इहो कलाम तमामु बहितरीन आहे। महफ़िल जी सूरत में आहे। जलाल चांडी शादीअ जी महफ़िल में इहो कलाम ॻायो हुयो ऐं तमामु बहितरीन ऐं मक़बूल कलाम आहे जलाल चांडी जे पंहिंजे ज़िंदगीअ जो। इहो कलाम तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं ऐं उमेदु आहे त इहो कलाम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। छाजे करे जलाल चांडी जा जेके एल्बम थिया, जेके बि शादियुनि वारा महफ़िल थिया, उहे जलाल चांडी हक़ीक़त मां ॻायो। दोस्तों, अॻियां जेके शाइर हूंदा हुआ उहे हक़ीक़तूं बयानु कंदा हुआ पंहिंजी शाइरीअ में। हिन वक़्तु त मसालेदार शाइरी अची वई आहे 2025 में, लेकिन पुराणी शाइरी जे अगरि तव्हां ॾिसंदो जेका जलाल चांडी ॻाई आहे दोस्तों, उहा शाइरी हिकु पाक ऐं बहितरीन शाइरी हुई जेका जलाल चांडी पंहिंजे ज़बानी ॻाए करे ऐं सिंध वासियुनि खे तमामु घणो पाण ॾे मुतवजे करायो। दोस्तों, जलाल चांडियो सिंध जो वाहिद फ़नकार आहे यकतारे चपड़ीअ जो, जंहिंजा लखनि जी तादाद में परस्तार आहिनि सिंध में। ऐं जलाल चांडी जूं जेके बि महफ़िलूं थियूं उहे सभई हिट थियूं ऐं सभई वायरल थिया। दोस्तों, इहो कलाम तमामु बहितरीन आहे जेको असीं तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं ऐं उन जा ॿोल कुझु इहे आहिनि त 15वीं सदी हले पई, गरम हवा खुली पई ऐं चारों तरफ़ मारा मारी। दोस्तों, तमामु बहितरीन कलाम आहे। इहो कलाम ॿुधो, कमेंट सेक्शन में पंहिंजो रायो लाज़मी ॾिजो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।